जी नाज़रीन असीं मौजूद आहियूं दादू प्रेस क्लब अॻियां जिथे कॉलेज जे उस्तादनि पारां गुज़िरियल 8 सालनि खां वठी टाइम स्केल न मिलण ख़िलाफ़ हिते उस्तादनि फीमेल ऐं मेल टीचरनि पारां हिते एहतिजाजी मुज़ाहिरो पियो कयो वञे। असीं उन्हनि खां पुछंदासीं तूं छा था चवनि। असांजो अॼोको एहतजाज 1 पॉइंट एजेंडा ते आहे त सिंध जे लखें उस्तादनि खे त टाइम स्केल ॾिनो वियो आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे महरूम रखियो वियो आहे कॉलेज टीचर्स खे, जंहिंजो तइदाद समूरी सिंध में 12,000 जे लॻभॻि आहे। असां हिते मटियारी खां हैदराबाद खां असां हिते हिन एहतजाज में शरीक थियण आहियूं दादू वारनि सां, छो जो असांजो हक़ आहे टाइम स्केल जेको असांखे 2010 खां समरी पयल आहे CM जे हिन ते टेबल ते, पर उनखे एंटरटेन कोन पियो कयो वञे। त असां हाणे चाहियूं पिया त इहो 1 पॉइंट एजेंडा आहे असांजो टाइम स्केल, इनखे ॾिठो वञे। बलूचिस्तान खे टाइम स्केल मिलियल आहे, फेडरल गवर्नमेंट खे मिलियल आहे ऐं जेको गिलगित बल्तिस्तान खे मिलियल आहे। बाक़ी जेके ॿिया सूबा आहिनि उन्हनि जा प्रोमोशन्स वक़्तु सिर थींदा रहंदा आहिनि। उनजे करे असीं सिंध गवर्नमेंट खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त कॉलेज कम्यूनिटी खे टाइम स्केल ॾेई इन्हनि मां अहसास मरियूं ख़तमु कयूं। सिंध जा कॉलेज जी उस्ताद टाइम स्केल जे हक़ खां महरूम आहिनि, उन्हनि जे लाइ को सर्विस स्ट्रक्चर कोन्हे को, उन्हनि जा प्रमोशन्स टाइमली कोन था थियनि, उन्हनि खे काफ़ी सारा मसइला आहिनि। सिंध गवर्नमेंट खां असांजो सिर्फ़ु वाहिद 1 पॉइंट एजेंडा जे तहत असां सभु गॾु थी इहो मुतालबो था कयूं त सिंध जे कॉलेज जी उस्तादनि खे टाइम स्केल ॾिनो वञे, उन्हनि खे छो इन हक़ खां महरूम रखियो वियो आहे। हाँ, 6 नवंबर ते असांजे एहतजाज कराची जे लाइ तयारु आहे ऐं कोशिशि करियूं था पिया त इन सूरत हाल खे जेकॾहिं हुकूमत चाहे थी त असीं रोडनि ते अचूं त इन खां बहितर आहे त उहो ॻाल्हियुनि जे ज़रिए असांजो मुतालबो मंज़ूर करे। अदा असांखे टाइम स्केल कोन पियो मिले, सिंध जे इलाही गवर्नमेंट में इलाही डिपार्टमेंट में टाइम स्केल मिली रहियो आहे, त असां बि सम्झूं था असांजो हक़ आहे, असांखे मिलणु घुरिजे ऐं इन जे लाइ असां इलाही स्ट्रगल करणु शुरू कई आहे। जी नाज़रीन अमीं हितां जा फीमेल ऐं मेल उस्तादनि जा वीचार ॿुधा। हिननि जो चवणु आहे त असांखे गुज़िरियल 8 सालनि खां वठी टाइम स्केल न पियो ॾिनो वञे, जंहिं सभु मजबूरन हिननि फ़ैसिलो कयो आहे त 6 नवंबर ते कराची CM सिंध जे अॻियां जेको एहतजाजी धरणो हणण ते मजबूर थी वेंदा। कैमरामैन हुबदार अली बबर सां गॾु असलम लगारी, लीडर TV न्यूज़ दादू।